ख़ान नाले सां शुरू, जेको वॾो महिरबान ऐं ॿाझारो आहे. In front of you, we discuss the mathematics. Today, the topic is ratio and proportions. Okay, the word ratio is the major part of percentage. बाबा रेशियो उहा हूंदी आहे कंहिं बि साॻी शइ जे हिसे खे, ठीकु आहे, कंहिं बि साॻी शइ जे हिसनि खे असां छा चवंदा आहियूं, रेशियो. परसेंटेज तव्हां मुख़्तलिफ़ माना शयुनि मां कढी सघो था, पर रेशियो मां MCQ सी अची सघे थो. द रेशियो इज दी पार्ट ऑफ सेम क्वांटिटीज, मे बी डिफरेंट क्वांटिटीज, बोथ या नन ऑफ दीज. ठीकु आहे. रेशियो में MCQ तव्हांजो इहो ठहंदो डेफिनेशन मां, द रेशियो इज दी पार्ट ऑफ परसेंट ऑफ फ्रिक्शन ऑफ. ठीकु आहे. इहे सभु हिक ई शइ खे ॾिसो, असां हीअं लिखंदा आहियूं न 5/2. ठीकु आहे. 5 जो ॿियो हिसो. ठीकु आहे. मतिलबु त 3/2. ठीकु आहे. पोइ असां जेकॾहिं हिन खे पढ़ी सघूं था फ्रिक्शन. ठीकु आहे. असां हिन खे पार्ट बि पढ़ी सघूं था. ठीकु आहे. फ्रिक्शन बि पढ़ूंसि, पार्ट बि पढ़ूंसि. पोइ लिखियलु हूंदो द रेशियो इज दी पार्ट ऑफ फ्रिक्शन ऑफ दी सेम क्वांटिटीज, डिफरेंट क्वांटिटीज, बोथ या नन ऑफ दीज. त हिन मां MCQ इहो ई ठहंदो जेको तव्हांजो रेशियो आहे न बाबा, उहो हमेशह साॻी शयुनि जे हिसे खे असां रेशियो चवंदा आहियूं. एग्जाम्पल, जीअं तव्हांजी बर्गर हूंदो आहे, तव्हांजी मील हूंदी आहे, मानी जीअं तव्हांजी हूंदी आहे 4 टुकड़नि में, मानी आहे साॻी, उनजा असां हिसा कंदा आहियूं. ठीकु आहे. माना का बि शइ तव्हांजी साॻी हुजे, क्वांटिटी साॻी हुजे. ईअं न त हिकिड़े पासे असां बर्गर खणूं, ॿिए पासे असां मानी खणूं, ऐं मां तव्हांखे ॿुधायां त 4 हिसा मानीअ जा, 3 हिसा बर्गर जा. छा इहो फ्रिक्शन आहे? त इहो फ्रिक्शन न आहे. मतिलबु इहो फ्रिक्शन त आहे पर रेशियो न आहे. रेशियो जेको तव्हांजो हूंदो आहे न, सेम क्वांटिटी ते डिपेंड हूंदो आहे. जेकॾहिं असां ज़िक्र था कयूं मील जो त मानी हूंदी, जेकॾहिं असां ज़िक्र था कयूं बर्गर जो त बर्गर हूंदो. जेकॾहिं तव्हां का बि शइ खणंद, पार्ट उन ई शइ जो हूंदो. ऐं रेशियो जी इहा ई डेफिनेशन ईंदी आहे, द रेशियो इज दी फ्रिक्शन ऑफ सेम क्वांटिटीज, डिफरेंट क्वांटिटीज, ॿई या नन ऑफ दीज. त रेशियो जेको हूंदो आहे तव्हांजो हमेशह ऑलवेज सेम क्वांटिटीज. उन खां पोइ तव्हांजो हूंदो आहे प्रोपोर्शन्स. रेशियो खे लिखण जे लाइ मतिलबु त हीअं तव्हांजी का न का हूंदी आहे, हिनखे असां हिते लिखंदा आहियूं, हिनखे चवंदा आहियूं रेशियो. ठीकु आहे. हीअं लिखूं 2, 3, 4, 8, हिनखे असां चवंदा आहियूं प्रोपोर्शन. ठीकु आहे. जेके तव्हांजूं 2 सैम्पल्स हूंदियूं हिनखे चवंदा आहियूं रेशियो. जेके तव्हांजूं 4 डॉट्स थियूं हिनखे चवंदा आहियूं असां प्रोपोर्शन. इज़ दिस क्लियर? त हिनखे लिखण जो तरीक़ो बाबू ईअं हूंदो आहे, ही रेशियो फॉर्म आहे तव्हांजो. MCQ कॾहिं कॾहिं ईअं अची वेंदो आहे. राइट 6 क्लास में तव्हांजे में मुंहिंजो किताबु साम्हूं पियल आहे, उन में लिखियलु हूंदो आहे, हीअं तव्हांजो फॉर्म लिखियलु हूंदो. ठीकु आहे. पोइ चवंदो दिस इज दी रेशियो फॉर्म, द फ्रिक्शन फॉर्म ऑफ दिस विल बी. MCQ अची वञे हीअं भला 3/2, MCQ 2/3, बोथ या नॉट ऑफ दीज. ठीकु आहे. तव्हांखे जेकॾहिं रेशियो फॉर्म मिलियल हुजे, हीअ असांजो रेशियो फॉर्म आहे न, जेको मूं तव्हांखे ॿुधायो, जॾहिं बि तव्हांजा 2 डॉट हुजनि त हीअ तव्हांजो रेशियो फॉर्म आहे. रेशियो फॉर्म मिलियल हूंदो, उनखे तव्हांखे चवंदो त हिन जो फ्रिक्शन फॉर्म कीअं ठहंदो. ऑप्शन ए हीअं ठहंदो, ऑप्शन बी हीअं ठहंदो, ऑप्शन सी. 2 तरीक़ा थी सघनि था, ऑप्शन डी इन्हनि मां को बि न. त बाबू जॾहिं बि तव्हांजो रेशियो फॉर्म हुजे न, उनखे फ्रिक्शन फॉर्म लिखण जो बेस्ट वे इहो आहे त जेको तव्हांजो पहिरियों नंबर आहे न, उनखे तव्हां छा ठाहींदव, अंश. जेको तव्हांजो बाद में हूंदो न, उनखे छा ठाहींदव, छेद. ॾिसो हिन में कहिड़ो फॉर्म सही लिखियलु आहे, ऑप्शन बी सही आहे. तव्हांजो 2 अंश आहे, 3 छेद आहे. माना फ्रिक्शन फॉर्म में तव्हांजो माना रेशियो फॉर्म जॾहिं बि हूंदो, उनखे फ्रिक्शन फॉर्म में लिखण जो तरीक़ो इहो आहे, उनखे फ्रिक्शन फॉर्म में लिखण जो तरीक़ो इहो आहे
त जेको तव्हांजो पहिरियों नंबर आहे न उनखे साॻियो रखियो, हीअ जेके तव्हांजा ॿ डॉट्स आहिनि न इनखे लाइन ठाहे छॾियो, हिनखे हिनजे हेठां रखी छॾियो, इहो तव्हांजो छा ठही वियो, फ्रिक्शन फॉर्म। हाणे हीअं हुजे भला हिकु सॼो 3/2, ठीकु आहे, हीअ असांजो मिक्स्ड में लिखियलु आहे, कंपाउंड फ्रिक्शन में लिखियलु आहे। हाणे तव्हांखे चवे द रेशियो फॉर्म विल बी, इन जो रेशियो फॉर्म छा थींदो, ठीकु आहे, मिक्स्ड फ्रिक्शन फॉर्म आहे, इन जो छा थींदो रेशियो फॉर्म, छा हिनखे सभ खां पहिरियों छा में चेंज कंदा, इम्प्रॉपर में, ठीकु आहे, हिक खे ॿिनि सां ज़रब कंदासीं, 1 × 2 ऐं 2 × 3 5/2। हाणे हीउ तव्हांजो ठही वियो फ्रिक्शन फॉर्म। छो त मैथमेटिक्स नालो हुन शइ जो हूंदो आहे जेको तव्हां स्टेप वञो पिया न उन मां लाज़मी आहे त साॻे स्टेप सां वापसि बि अचो। जेकॾहिं वापसि सही नमूने सां साॻे स्टेप में अचो था, यू हैव डन करेक्ट, माना तव्हां सही कयो आहे। जेकॾहिं तव्हां फॉर्म में चेंज साॻे में नथा वञो त तव्हां सही न कयो आहे। छो त गुज़िरियल चकर बेसिक में ईअं पिया कयूं न, पाण वंड कयोसीं पिए, पोइ जेको जवाबु पियो आयो वरी ज़रब करे ॾिठोसीं पिए, जेकॾहिं जवाबु साॻियो ई डिवाइडेड आयो आहे त पोइ सही आहे, जेकॾहिं न आहे त ग़लति आहे। त हीउ तव्हांजो बाबा कहिड़ो आहे, माना हीउ तव्हांजो कहिड़ो फॉर्म आहे, फ्रिक्शन फॉर्म आहे न। हिनखे असांखे छा में लिखिणो आहे, रेशियो फॉर्म में। त हिन में तव्हांजो अंश ई रहंदो, अंश तव्हांजो अंश ई रहंदो। हीउ जेको तव्हांजो छेद आहे न, लाइन ॾिसो, पहिरियां छा हुई, जेके प्रोपोर्शन हुआ हुनखे छा पे कयोसीं, निस्बत खे असां लाइन में चेंज पे कयोसीं। हाणे जेका असांजी फ्रिक्शन फॉर्म वारी लाइन आहे हिनखे तव्हां वरी साॻे निस्बत में हिनखे 2 रखो, दिस इज़ यूअर आंसर, ठीकु आहे। त फ्रिक्शन खे तव्हां रेशियो फॉर्म में कीअं लिखो ऐं रेशियो फॉर्म खे तव्हां फ्रिक्शन फॉर्म में कीअं लिखो। ही अहिड़ा MCQs कोन ईंदा आहिनि, पर बेसिक सम्झी करे असां वॾनि जेको आहे सो रेशियोज़ में वेंदासीं। इज़ दिस क्लियर, ठीकु। उन खां पोइ जेको मेन थोरो माना आइडिया जे लिहाज़ खां मूंखे टेस्ट में ॾिठो त हीअं लिखियलु हुयो ऐं तव्हांजे किताब में बि लिखियलु आहे, हीअं सपोज़ को हीउ लिखियलु हुजे त हाणे हीउ तव्हांजा 2 नंबर त लिखियलु आहिनि, ठीकु आहे। जीअं असां हीअं नंबर लिखूं था त असां हिनखे चवंदा आहियूं छा, अंश, हिनखे छा चवंदा आहियूं, छेद। त पोइ साॻे नमूने सां हिन जा बि त नाला हूंदा न हूंदा, नाला ज़रूरु हूंदा। त हीउ जेको तव्हांजो पहिरियों हूंदो न इनखे चइबो आहे, छा चइबो आहे, एंटीसीडेंट। जेको तव्हांजो रेशियो जो पहिरियों जेको नंबर हूंदो आहे न इनखे चइबो आहे एंटीसीडेंट, ऐं जेको तव्हांजो बाद वारो हूंदो आहे उनखे चइबो आहे कॉन्सिक्वेंट। इज़ दिस क्लियर। जेको तव्हांजो रेशियो जो पहिरियों नंबर हूंदो उनखे चइबो आहे एंटीसीडेंट, ऐं जेको उन खां बाद में हूंदो उनखे चइबो आहे कॉन्सिक्वेंस। मसलन हीअं हुजे, MCQs में अची वञे 5 3 देन त पोइ 3 इज़ कॉल्ड, त पोइ 3 खे छा चइबो, ऑप्शन ए एंटीसीडेंट, ऑप्शन बी कॉन्सिक्वेंस, ऑप्शन सी फ्रिक्शन, ऑप्शन डी नॉट ऑफ दिस, ठीकु आहे। असांखे ख़बर आहे त लाज़मी न आहे त पहिरियों नंबर पुछे, असांखां ॿियो नंबर बि पुछी सघे थो। हीअं लिखी करे ऐं तव्हां खां पुछंदो त पोइ 3 खे असां छा चवंदा आहियूं, कॉन्सिक्वेंस। लाज़मी न आहे त इहो नंबर लिखे, डेफिनेशन लिखी करे बि पुछी सघेव थो। माना हीअं लिखे, विच इज़ दी एंटीसीडेंट ऑफ दी फॉलोइंग, ठीकु आहे। ऑप्शन ए ॾे, ऑप्शन ॾिना अथसि। हाणे तव्हांखे छा डेफिनेशन ॾेई करे तव्हांखां ऑप्शन थो पुछे, चए थो हेठियनि मां ॿुधायो एंटीसीडेंट कहिड़ो आहे। ऑप्शन ए
त पोइ हीअ न थींदो छा? फ्रिक्शन फॉर्म आहे, ठीकु आहे। पर हाणे जेकॾहिं ईअं हुजे त असांखे ख़बर आहे त असांजो जेको पहिरियों नंबर हूंदो हुनखे छा चवंदा आहियूं? एंटीसीडेंट, ठीकु आहे। ऐं पोइ खे असां छा चवंदा आहियूं? कॉन्सिक्वेंस, ठीकु आहे। हीअ तव्हांजो फ्रिक्शन फॉर्म आहे, पर अहिड़ी कंडीशन अची वञे नन ऑफ दीज़ न हुजे ऐं तव्हांखे सफ़ा फ्रिक्शन फॉर्म ॾेई छॾे त पोइ असां हिन ते सोचींदासीं। ऐं जेकॾहिं तव्हांखे स्ट्रेट फॉरवर्ड MCQs मिलियल आहे त पोइ इहो तव्हांजो एंटीसीडेंट आहे, ठीकु आहे। न छो? ॾिसो ॾिसो हीअ छा आहे, हीअ ॾिसो छा आहे, ठीकु आहे। मूं तव्हांखे ॿुधायो आहे त जॾहिं बि तव्हांजे रेशियो फॉर्म खां जेको तव्हांजो पहिरियों नंबर हूंदो न, किथे लिखियो मूं? हीअ आहे न, ॾिसो हीअ 2:8। हाणे मूं तव्हांखे छा ॿुधायो, जेको पहिरियों नंबर हूंदो उहो छा हूंदो? एंटीसीडेंट। ऐं जेको बाद वारो हूंदो उहो छा हूंदो? कॉन्सिक्वेंस, ठीकु आहे। हाणे मूं छा लिखियो आहे? विच इज़ दी एंटीसीडेंट। त स्पेलिंग जो फ़र्क़ु आहे? हाँ, क्लियर, सही, जान न छॾायो। इज़ दिस क्लियर? भले हुजे, असांखां पुछे छा थो? जेका शइ ॾिसो ऑप्शन में तव्हांखे ॾिसो 20 नंबर ॾेई छॾे न, असांखे फोकस कंहिं ते करिणो आहे? लाज़मी न आहे त हिकु नंबर हुजे, हीअं ॾे भला। हिते तव्हांखे 30 ॾेई, हिते तव्हांखे 28 ॾे। हाणे तव्हांखां पुछे विच नंबर इज़ एंटीसीडेंट? 30 न, कीअं ख़बर पई? पहिरियों आहे, जेका असांजी निस्बत खां हितां पहिरीं वैल्यू हूंदी न, उनखे असां चवंदा एंटीसीडेंट हूं। किथे बाबा? भले हुजनि बाबा, ठीकु आहे। असांखां पुछो छा अथसि? हू भले अॻिते केतिरी बि शइ ॾे न, असांखां जेका शइ पुछी त असांखे फोकस हुन ते रखिणो आहे, ठीकु आहे। पोइ हिते भले कुझु बि हुजे, अंग्रेज़ी में पढ़ियो न इनलार्जमेंट, सेंटेंस खां पोइ इनलार्जमेंट केॾी बि हुजे न, उनखे छॾे ॾियो, पहिरें ते अटैक कयो। जेका शइ पुछंदो हुन ते अटैक थींदो। ओके, इज़ दिस क्लियर? माना जेका तव्हां शइ शुरू कंदा आहियो न, इन जो जेको पहिरियों महवर आहे तव्हांजी एक्सरसाइज़ पहिरियों, उहो तव्हांजो इहो आहे। इज़ दिस क्लियर? हलूं त पोइ उन खां पोइ तव्हांजा हूंदा आहिनि रेश प्रोपोर्शन चेंज जा। हिकिड़ो A आहे, हिकिड़ो B आहे, हिकिड़ो C आहे, हिकिड़ो D आहे। असां हिनखे चवंदा आहियूं 4 प्रोपोर्शन्स। इहे तव्हांजा 4 प्रोपोर्शन्स आहिनि। कहिड़ा? A B C D। लाज़मी न आहे A B C D हुजे। तव्हांजे टेक्स्ट बुक में A B C D आहे, X Y T Z भले चई सघे थो, P Q R S भले चई सघे थो, पर असांखे हूंदा घणा प्रोपोर्शन? 4, ठीकु आहे। त पोइ 4 प्रोपोर्शन हूंदा आहिनि न, असां हिनखे हीअं रखंदा आहियूं, प्रोपोर्शन हीअं लिखबो आहे, ठीकु आहे। हिनखे निस्बत, हिनखे तनासिब। जॾहिं विच में तनासिब अची वञे न, निस्बत ऐं तनासिब पाण में गॾिजी वेंदो, हुनखे छा चवंदा आहियूं? प्रोपोर्शन्स। पहिरियां 2 नंबर ॿाहिरि, उनजे विच में तनासिब अची वियो, वरी ही 2 नंबर प्रोपोर्शन वारा ॿाहिरि, इनखे चइबो आहे प्रोपोर्शन। हाणे प्रोपोर्शन में जेके ही तव्हांजो पहिरियों आहे न, ऐं उहो ही आख़िरी, हिन A खे असां चवंदा आहियूं फर्स्ट प्रोपोर्शन, हिन B खे चवंदा आहियूं असां छा? सेकंड प्रोपोर्शन। C खे चवंदा आहियूं छा? थर्ड प्रोपोर्शन। ऐं D खे चवंदा आहियूं फोर्थ प्रोपोर्शन, ठीकु आहे। पहिरें खे फर्स्ट प्रोपोर्शन, ॿिए खे सेकंड प्रोपोर्शन, टे खे थर्ड प्रोपोर्शन, चौथे खे फोर्थ प्रोपोर्शन। लाज़मी न आहे त पहिरियों तव्हांजो ऑलवेज A हुजे। ABC जा कहिड़ा बि 4 अखर हूंदा, पोइ सीक्वेंस में जेको ABC जो अखर पहिरियां उहो फर्स्ट। इज़ दिस क्लियर? पोइ भले किथे बि रखिजे, पर ABC जे सीक्वेंस में ॾिसो पहिरियां छा आहे? A B C D। माना प्रोपोर्शन खे अहिड़ी निस्बत सां रखंदा आहिनि, अंग्रेज़ी जो अल्फाबेट जे लिहाज़ खां। हाणे D खे छॾे मां थो खणा E F G H, त पोइ जेको तव्हांजो पहिरियों एलिमेंट हूंदो न, हुनखे छा चइबो? फर्स्ट। ABC 26 अखर आहिनि न, उन्हनि जी सीक्वेंस जॾहिं खां शुरू थिए, जेको तव्हांजो पहिरियों नंबर हूंदो न, हुनखे फर्स्ट चइबो। इज़ दिस क्लियर? ठीकु। ही तव्हांजो फर्स्ट, ही तव्हांजो सेकंड, ही तव्हांजो थर्ड, ही तव्हांजो फोर्थ, ठीकु आहे। त पोइ ही तव्हांजो फर्स्ट ऐं ही हिनखे रखियो मूं तनासिब में, त जेको तव्हांजो पहिरियों, A तव्हांजो पहिरियों आहे, छो त मूं लिखियो आहे न A छा आहे? फर्स्ट, ऐं D छा आहे? फोर्थ। त पोइ पहिरियों
ऐं आख़िरी जॾहिं पाण में ज़रब थींदा न उनखे चइबो आहे एक्सट्रीम। ठीकु आहे, जॾहिं पहिरियों ऐं चोथों माना फर्स्ट एंड लास्ट पाण में मल्टीप्लाई थींदा उनखे छा चइबो आहे? एक्सट्रीम वैल्यू। माना ही तव्हांजो ए आहे, ए सां ज़रब थियो केरु? डी। ईअं ज़रब लिखां मुंहिंजी मर्ज़ी ए डी तॾहिं बि इहा मल्टीप्लाई आहे, त पोइ हिन ॿिन्हिनि खे चइबो आहे एक्सट्रीम। ठीकु आहे, बाक़ी केरु बचो? बराबरि हिकिड़ो बचो बी, ॿियो बचो सी, त पोइ हिन ॿिन्हिनि खे छा चइबो आहे? मीन। त पोइ प्रोडक्ट ऑफ माना जेके तव्हांजा विच वारा हूंदा आहिनि न उनखे चइबो आहे मीन, ऐं ॿाहिरिनि जी ज़रब खे छा चइबो आहे? एक्सट्रीम। MCQ अची सघे थो ईअं ई 4 नंबर मिलियल हूंदा, पोइ लिखियलु हूंदो द प्रोडक्ट ऑफ B into C is option A, extreme option B, mean option C, maybe both option D। इन्हनि मां को बि न हूंदो। त पोइ प्रोडक्ट ऑफ B ऐं C इज B ऐं C मीन आहे बाबा, B ऐं C जी थो पुछे। सही आहे, पोइ हाणे ईअं ॾेई छॾे द प्रोडक्ट ऑफ A एंड D इज, हाणे ईअं लाज़मी न आहे त जवाबु सही ॾेव, ईअं पुछी छॾियो भला द प्रोडक्ट ऑफ A एंड B इज कॉल्ड एक्सट्रीम मीन। पोइ तव्हां ॾिसंदो ॿिनि जी प्रोडक्ट त आहे न, पोइ या त एक्सट्रीम हूंदी या त मीन हूंदी। ईअं न आहे, कॉन्सेप्ट क्लियर हुजे। माना हीअं तव्हां खां पुछे भला द प्रोडक्ट ऑफ A एंड C इज कॉल्ड, बाबा ए ऐं सी जी ज़रब खे चइबो आहे छा? मीन। नंबर बी एक्सट्रीम, सी भला ॿई चई सघूंसि था, ऑप्शन डी नॉट ऑफ दीज, नन ऑफ दीज, छो त असांजी डेफिनेशन खे फॉलो न कयसि। ठीकु आहे, त माना लाज़मी न आहे त जेको तव्हांजो क्वेश्चन आहे ऐं क्वेश्चन हुजे हुनजो जवाबु हुजे, लाज़मी न आहे त क्वेश्चन हू तव्हांखे सही ॾे। क्वेश्चन अहिड़ी तरीक़े जा बि अची सघनि था, छो त ॿारनि खे ख़बर आहे न नंबर ज़रब त थिया आहिनि न, पक या त एक्सट्रीम हूंदो या त मीन हूंदो। ईअं न आहे। इज़ दिस क्लियर? क्लियर? ठीकु, हलो। जेकॾहिं एक्सट्रीम ऐं मीन जेकॾहिं तव्हां सम्झी विया हो न, त पोइ हाणे हिकिड़ो तव्हां खां ॿी कंडीशन पुछंदो, कहिड़ा बि तव्हांखे 3 नंबर ॾींदो, पोइ चवंदो फाइंड कयो फर्स्ट प्रोपोर्शन, भले पुछे, सेकंड प्रोपोर्शन भले पुछे, थर्ड प्रोपोर्शन भले पुछे, फोर्थ प्रोपोर्शन भले पुछे। छो? फार्मूलो ॾेई छॾियईं न, द प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम इज इक्वल टू मीन। ठीकु आहे, पोइ हाणे तव्हां खां पुछंदो हिन मां मिटायां, कहिड़ो पासो मिटायां? ठीकु आहे, ॾिसो बाबे, हाणे तव्हांखे कहिड़ा बि 3 नंबर ॾींदो, मसलन तव्हां पियो अची लिखियो आहे, तव्हां वॻाए वठो सर, वियो तव्हां। ठीकु आहे, थैंक यू। तव्हांखे 4 नंबर 3 नंबर मिलियल आहिनि। ठीकु आहे, नंबर 3 कहिड़ा आहिनि वी डोंट नो। ठीकु आहे, हाणे जॾहिं क्वेश्चन पुछंदो न उन मां असांखे ख़बर पवंदी त हीअ नंबर कहिड़ा मिलियल आहिनि। हीअ असांखे नंबर ॾेई छॾिया अथसि, हाणे असांखां क्वेश्चन पुछंदो, जॾहिं क्वेश्चन पुछे न पोइ ख़बर पवंदी त हीअ नंबर असांखे कहिड़ा मिलिया आहिनि। चवंदो फाइंड दी छा चयो अथसि? फाइंड दी फर्स्ट प्रोपोर्शन। त पोइ हीअ कहिड़ा मिलियल आहिनि? माना सेकंड बि मिलियल आहे, थर्ड बि मिलियल आहे, ऐं फोर्थ बि मिलियल आहे। सही आहे, कहिड़ा बि 3 नंबर ॾे ऐं तव्हां खां पुछे, ठीकु आहे, 3 नंबर ॾेई करे अॻिते पुछो त फाइंड द फर्स्ट प्रोपोर्शन। हाणे मूंखे ख़बर पई जेकॾहिं फर्स्ट थो पुछे न त पोइ सेकंड बि मिलियल आहे, थर्ड बि मिलियल आहे, ऐं फोर्थ बि मिलियल आहे। त पोइ फर्स्ट पुछो अथसि न, त फर्स्ट जी जॻह ते असां रखंदासीं x आहे। फर्स्ट छा आहे?
एक्स आहे, ख़बर कोन्हे, पुछे थो न छा पुछो अथई फर्स्ट न, त पोइ फर्स्ट असांजी छा हूंदी एक्स हूंदी, त पोइ साॻे तरीक़े सां लिखोसि, त पोइ सेकंड 4 हूंदो ऐं ही हीअं हूंदो ऐं ही हीअं हूंदो, सीक्वेंस में रखबा आहिनि। ॾिसो तव्हां खां पुछे थो न फर्स्ट छा आहे, फर्स्ट मिलियल कोन्हे, असां चयो आहे फर्स्ट असांजो एक्स आहे, लाज़मी न आहे त फर्स्ट एक्स खणो, फर्स्ट तव्हां भले ए चओसि, तव्हांजी मर्ज़ी आहे, सही आहे। अचो 4 असांखे मिली विया, पूरा थी विया न, हिन जी ख़बर कोन्हे, हिन जी ख़बर आहे, हिन जी ख़बर आहे, हिन जी ख़बर आहे, त पोइ छा कंदा आहियूं, माना ॿाहिरियां सां ज़रब ऐं मिडिल वारा, माना ही तव्हांजा हिन सां ज़रब थींदा ऐं ही तव्हांजा हिन सां ज़रब थींदा, माना एक्स जेका ज़रब थींदी कंहिंसां 4 सां इज़ इक्वल टू 4 ज़रब थींदा कंहिंसां 8 सां। असांखे नंबर एक्स खपे न, त पोइ ही 4 एक्स सां छा पियो करे, ज़रब पियो करे, एक्स साॻी हेॾे वञी छा कंदो, वंड कंदो, ठीकु आहे। त पोइ चेन जी टेबल चेन ते हिकु दफ़ो, बाक़ी छा बचियो, त पोइ तव्हांजो फर्स्ट प्रोपोर्शन छा हूंदो, एक्स इज इक्वल टू 8। इज दिस क्लियर? नो? हलो हीअं ॾे ॾिसो भला, 2 ॾे 6 ॾे 2 6 4, ओके, ही तव्हांखे 3 नंबर ॾिना अथसि। हाणे हुनजी मर्ज़ी आहे मिसिंग नंबर कहिड़ो बि पुछे, हिते छा पुछियो हुअसि फर्स्ट, हाणे हू थो पुछे छा कयो, फाइंड दी थर्ड प्रोपोर्शन। जेकॾहिं थर्ड थो पुछे माना छा थो पुछे, सी थो पुछे न, त माना असां ए बि रखंदासीं, असां बी बि रखंदासीं, छा पुछो अथसि, असांजो थर्ड आहे न सी, असां हिते सी रखंदासीं ऐं ही बि असांखे डी बि ॾेई छॾियो अथसि, जेको पुछंदो उहो रखबो, सही आहे। जीअं ॾिसो पहिरें में छा पुछियो आई फर्स्ट, त फर्स्ट छा हुयो, ए रखियो मूं, एक्स रखां, ए रखां, बी रखां, कुझु बि रखी सघां थो। हाणे असांखे छा पुछियो अथई थर्ड, असांखे ख़बर आहे त ए फर्स्ट, बी सेकंड, सी थर्ड, उहो त मिलियल ई कोन्हे, पुछे थो न, त माना उहो सी रखंदासीं ऐं ॿियो 4 नंबर ॾेई छॾियो अथई न, साॻियो कानून अप्लाई कयोसि, ॿाहिरियां सां ज़रब, एक्सट्रीम एक्सट्रीम माना ॿाहिरियां ज़रब, अंदरियां पाण में ज़रब कयूं, ज़रब मां मुराद आहे त 2 तव्हांजा मल्टीप्लाए थींदा चैन सां, हीअं रखां या डायरेक्ट मल्टीप्लाए कयां, को फ़र्क़ु नथो पए। इज़ दिस क्लियर? माना ॿाहिरियां ज़रब थी विया, हाणे केरु थींदो, 6 ज़रब थींदो कंहिंसां, सी सां न, असांखे सी अकेलो खपे, सी सां को बि नंबर गॾु न खपे, हिते सी सां केरु गॾु आहे, 6 आहे न, ऐं 6 हिन सां छा पियो थिए, छाजी निशानी अथसि, ज़रब जी न, त जॾहिं इक्वल जे हेॾां वेंदो त छा कंदो वञी, वंड कंदो, त माना 2 ज़रब 4 इज़ इक्वल टू सी, हाणे ही 6 छा थी कंदो, वंड कंदो, ठीकु आहे। टेबल लॻेसि थी, पहिरियां ज़रब कयो भला हिननि खे, 2 चौक 8 अपान में 6 इज़ इक्वल टू सी, टेबल लॻे थी हिन ते, हिन ते 2 जी घणा दफ़ा, 3 दफ़ा, 2 जी घणा दफ़ा, 4 दफ़ा, 4 अपान में 3, ॾिसो वधीक सिंप्लीफाई थी सघे थो, नथो थी सघे, त ही तव्हांजो जवाबु आहे। मिसिंग नंबर ईअं फाइंड कबा। इज़ दिस क्लियर? हाणे भला तव्हांखां हीअं पुछे, तव्हांखे को बि नंबर ॾे, मसलन पुछे 2, हाणे तव्हांखे चए थो फाइंड फोर्थ प्रोपोर्शनल, छा पुछो अथसि फोर्थ, त फोर्थ कहिड़ो नंबर हूंदो आहे, डी हूंदो आहे न, ठीकु आहे। त पोइ रखोसि, ए बि मिलियल आहे, बी बि मिलियल आहे, सी बि मिलियल आहे, चौथे नंबर ते केरु हूंदो आहे, डी हूंदो आहे न, त पोइ हिते डी रखोसि, ठीकु आहे। साॻियो तरीक़ो, साॻियो अमल, छा कबो, ही हिन सां, ही
हिन सां माना 2 ज़रब थींदा डी सां इज इक्वल टू 8 ज़रब थींदा कंहिंसां ॿिनि सां इज दिस क्लियर असांखे डी अकेलो खपे जेको पुछंदो न उनखे अकेलो करणु ज़रूरी आहे हिते ई छा पियो करेसि 2 ज़रब पियो करे न हेॾे वञी छा कंदो 8 ज़रबिया 2 अपान में 2 ही मूं हिन जे करे ज़रब 16 कोन कयो आहे त MCQसन में क्विक हलबो आहे ही बन ही बि बन हली पिया बाक़ी केरु बचो D इज इक्वल टू 8 ही तव्हांखे D मिलियो या बाबा हीअं करे ॾिसोसि भली परेशान न थियो 2 8 16 अपान में 2 1 ॾूं ॾूं 8 ॾूं साॻियो ई 8 जवाबु मिलियो या कोन मिलियो इज दिस क्लियर बाबा हाणे जेकॾहिं तव्हां खां पुछे या तव्हांखे वैल्यू ॾे अहिड़ा प्रॉब्लम थींदा या कोन थींदा हाणे हीअं भला तव्हांखे ॾेई छॾे तव्हांखे चवे 2 4 x इज इक्वल टू 8 पोइ कोन थींदो छा प्रॉब्लम थी वेंदो न ही हिन सां ज़रब कंदव ही हिन सां ज़रब कंदव जवाबु मिली वेंदो इज दिस क्लियर यस मी यस सर आई हैव ऑलरेडी एक्सप्लेन सर प्रोपोर्शन उहे हूंदा आहिनि असांखे के बि नंबर में